सरधरती जे भरोड़ शायर अजीब ऐं अदीब लेखक अमर राय सिंह राजपूत जे कलम जी कोख मां निकितल हिकु थरीअ जी दर्द कथा। हा, आऊं थरियो आहियां। आऊं थरियो आहियां, उहो थरियो जंहिंखे ॾुख ऐं ॾुकार कुदरत तरफ़ां ॾाज में मिलियल आहिनि। उहो थरियो जंहिंजी बुख जी विंदर लाइ वॾा पारक ठाहिया वञनि पिया। उहो थरियो जंहिं वटि दुनिया जो 7 नंबर वॾो कोयलो मौजूदु आहे, पर बदन ते पाइण लाइ 7 वाल कपिड़ो बि कोन्हे। उहो थरियो जंहिंजे जबल में ग्रेनाइट ऐं चाइना कली जहिड़ियूं क़ीमती मैदिनात मौजूदु हुअण बावजूदु पक्सरो चोरो बि नाहे। उहो थरियो जंहिंजी बुख ते सवें ख़ानगी इदारा ऐश करे रहिया आहिनि, पर आउं अॼु बि बुख में खारो पाणी पीअण ते मजबूर आहियां। हा, उहो थरियो आहियां। हा, उहो थरियो आहियां जंहिंजो लूणु समूरो मुल्क खाए थो, पर बदिले में मिर्चनि जी लपप मुश्किल सां मिले थी। ऐं उहो थरियो आहियां जंहिंजी सफ़री सहूलियतुनि लाइ सरकार सॻोरी हिकु ख़ूबसूरत हवाई अॾो बि ठाहे ॾिनो आहे, पर बदकिस्मती सां जो मूं वटि हवाई चेपल बि नाहे, त उन में हुकूमत जो कहिड़ो ॾोह। हा, उहो थरियो आहियां। उहो थरियो आहियां जंहिंजे कखावन घरनि में अॼु बि आसमान जो दर्शन आसानी सां करे सघिजे थो। उहो थरियो आहियां जेको अॼु बि माचीस जी बचति कंदे टांडनि खे भारे छॾींदो आहियां। उहो थरियो आहियां जंहिंसां बारिश अक्सर बेवफ़ाइयूं करे वेंदी आहे। हेल बि बारिश मूंखे यतीम करे वई आहे। बारिश जेका मूं लाइ अन्नदाता आहे, हुन जी बूंद बूंद में मुंहिंजे साहनि जी हिचकी समायल आहे। हुन जे आसिरे ते ई ॾुखनि जा ॾूंगर पार करे सघंदो आहियां। हूअ हेल ॾुकार जी सुखड़ी ॾेई वई आहे। वसकारो हूंदो हो त ॻोठ मां मधीअड़े जी मारियल झण लप मिलंदी हुई। वसकारो हूंदो हो त ॻोठ मां मधीअड़े जी मारियल झण लप मिलंदी हुई, पर हाणे उहा बि भाॻियनि जे पेट ताईं महदूद थी वई आहे। ग़रीबनि लाइ अछा ॾंद करण बि ख़वाब बणिजी वियो आहे। वसकारो हूंदो हो त झंगल में मंगल हूंदो हो, जिते कंहिंजी बि झलपल न हूंदी हुई। मड़नि ऐं मथारियुनि मां मरीड़ो लुलुर चूंडे साग सां मानी खाईंदा हुआसीं। पिपुनि जी चटणी बि मुफ़्त में मिलंदी हुई, जेका ग़रीबनि लाइ चिकन खां मथे हूंदी हुई। वसकारो हूंदो हो त हारी पेते कंहिंजी ज़मीन पोखींदा हुआसीं त साल में नवां वॻा ज़रूरु वठंदा हुआसीं, पर हेलो को ॾुकार सभु हसरतूं होलियूं करे हलियो वियो। हाणे हातम ताई हुक्मरान कणक जो कटो ॾेई समूरे आलम आशिकार अॻियां थोरा ॻणाईंदा त असां थरियुनि जी बुख जो बंदोबस्तु करे छॾियो आहे। जॾहिं कंहिं कम सां शहर वेंदो आहियां, तॾहिं मुंहिंजो 9 सालनि जो नंढड़ो पुटु मूंखां अहिड़ी फरमाइश कंदो आहे जो दिलि भरिजी ईंदी आहे। हू को मूंखां टच स्क्रीन मोबाइल नाहे घुरंदो ऐं नई बर्गर जी फरमाइश कंदो आहे। हू ख़बर आहे छा चवंदो आहे। हू चवंदो आहे त बाबा शहर मां मूं लाइ को रांदीको न वठी अचिजांइ, पर मुंहिंजी नंढड़ी भेण लाइ बिस्कुट वठी अचिजांइ। हूअ जॾहिं पाड़े वारे सेठ जी धीअ खे बिस्कुट खाईंदे ॾिसंदी आहे, तॾहिं हुन जे वात में न पर अखियुनि में पाणी अची वेंदो आहे। हुन जे अखियुनि जो पाणी मूंखे प्यासी सहरा में बि ॿोड़े छॾींदो आहे ऐं आउं बिस्कुट वठी ईंदो आहियां। पर कॾहिं कॾहिं बिस्केट जी पुड़ी बुर्ज ख़लीफ़ा जियां ऊची थी वेंदी आहे ऐं न पहुची सघंदो आहियां। तॾहिं वापसीअ में घर ॾांहुं विख नाहे खजंदी क़दम क़दम में बुखायल नियाणीअ जा नेसाका विचड़ी पवंदा आहिनि। जॾहिं थकल टुटल क़दमनि सां 5 रुपयनि जा मिर्च ऐं किलो अटे जो वठी वापसि पंहिंजे घर पहुचंदो आहियां, तॾहिं उहा नंढड़ी डोड़ी मुंहिंजी चोलीअ सां चंबड़ी पवंदी आहे। उन महिल मूंखे ग़रीबी गुनाह लॻंदी आहे। नंढड़ी मुंहिंजी अखियुनि मां परखे वठंदी आहे त अॼु बिस्कुट न मिलंदा, तॾहिं हूअ रोइण बदिरां खिलंदे चवंदी आहे त बाबा अॼु मूंखे मुंहिंजी सहेलीअ जाम बिस्कुट खाराया आहिनि। आउं बि हुन जे अखियुनि में मरी वियल मासूम हसरत खे सम्झी रूह में रोई पवंदो आहियां। सॼो ॾींहुं झंग में काठियूं करे पराई चुल्ह त ॿारींदो आहियां, पर उन मां मिलियल अजूरे ते मुंहिंजी चुल्ह ॿरी नाहे सघंदी। तॾहिं पाण ॿरी वेंदो आहियां। ॿरी त आउं तॾहिं बि वेंदो आहियां जॾहिं हर 10 ॾींहं ॻाढ़ा मिर्च खुटी वेंदा आहिनि ऐं मुंहिंजो पुटु संस अमड़ जो पलो पकिड़े हीअं चवंदो आहे त मां मूंखे मिर्च लसाड़े ॾे।
अमां मूंखे मिर्च लसाड़े ॾे त मानी खावां रुखी निड़ीअ मां हेठि लहे ई नथी। संस अमड़ प्रिनम अखियुनि सां इशारो करे चवंदी आहे त पुट मिर्च ख़तम थी विया आहिनि, परियां पियल छींबर ते पाणी छंडे ॿ टे गिरा हणी वठि। काल मिर्च लसाड़िया हुयमि, उन्हनि जी खारा असांजा ज़रूरु हूंदी। अमां मिर्च खुटी विया, पर इहे पाण खुटनि ई नथा। पुट इहो पाण पंहिंजो मुक़दर आहे ऐं मुक़दर सॼी हयाती गॾु हलंदो आहे। अंदरि अधु करे छॾींदड़ इहे ॻाल्हियूं ॿुधी आउं अधमो थी पवंदो आहियां। अधमो त उन ॾींहुं बि थियो हुअसि जंहिं ॾींहुं स्कूल मां वापसि अची मिर्चनि सां मानी खाईंदे मुंहिंजे पुट मूंखे चयो हो त बाबा अॼु स्कूल में मास्तर चयो सुठा खाधा खाईंदो वञ जिन में विटामिन हुजनि। बाबा विटामिन छाखे चवंदा आहिनि? वराणियमि पुट, जेका शइ ग़रीबनि खे बुख मां मिली वञे, अमीरनि खे ढो मां बि न मिले, उनखे विटामिन चइबो आहे। हा बाबा, सचो आहीं तॾहिं त पाण सेहतमंद आहियूं। हा पुट, हू फलाणो सेठ शुगर ब्लड प्रेशर गोॾनि जे सूर में झलियो पियो आहे। भाॼियूं मेवा दालियूं मखण ऐं गिहु त उन जाम खाधो हो। पाण त उन्हनि शयुनि जा रुगो नाला ॿुधा आहिनि, पोइ बि ॾटा मुटा लॻा पिया आहियूं रुगो रुखनि ई टुकरनि ते। बाबा शायदि ख़ुदा ग़रीबनि लाइ रुगो ॻाढ़नि मिर्चनि में ई सभु विटामिन रखी छॾिया हूंदा। हा बाबा, ख़ुदा सभिनी जो ख़्यालु रखंदड़ आहे, उन ईअं ज़रूरु कयो हूंदो। वरंदी ॾींदे अखियूं भरिजी आयूं हुयूं। ए असांजा हुक्मरानो, ग़रीबनि जे घरनि में इहा ई गुफ़्तगू हूंदी आहे। ग़रीबनि जे घरनि में एटम बम ते न आहे ॻाल्हायो वेंदो ऐं न ई हवाई सफ़र में थियल थकावट ते बहस कयो वेंदो आहे। ग़रीबनि जे घरनि में मनी लॉन्ड्रिंग जा मसइला न आहिनि हूंदा। ग़रीबनि खे न क्रिकेट वर्ल्ड कप जो को कोड हूंदो आहे, न ई वरी कंहिं फ़िलाइप थियल फिल्म जी ॻणती हूंदी आहे। ग़रीबनि जे घरनि में इन ॻाल्हि ते बहस न आहे थींदो त ऐश्वर्या राय सलमान खे छॾे अभिषेक सां शादी छो कई। ग़रीबनि जे घरनि में बुख ते वॾा बहस थींदा आहिनि। बुख जेका अवां हुक्मराननि जो ॾिनल तोहफ़ो हूंदी आहे। फूड पॉइज़न जो शिकार थींदड़ो ग़रीब वीचारा इंडर न्यूट्रिशन जे अज़ाब में सॼी राति सितारा ॻणींदे रातियूं कटींदा आहिनि। कॾहिं ग़रीबनि लाइ बि सोचियो, ओवर न्यूट्रिशन जे करे बीमारियुनि में वकोड़जी वञण खां बहितर आहे त पंहिंजे खाधे जी वंड ग़रीबनि सां बि कयो। उहो ई साॻियो फ़क़ति झूपड़ियुनि में रहंदड़ हिकु ग़रीब थारेलो।